मंसूर खान छा इल्ज़ाम ये इल्ज़ाम न पर हकीकत आहिनि त जेका असांजे विच में दुश्मनी जी बाहि भड़की रही आहे न हिनखे पेट्रोल हारण वारो तूं आहीं तूं ऐं हीउ दिलावर खान बि हथ वठी रांदियूं पियो थो खॾे थी जीअं चाकर खान मरे भेण सॼी मिल्कियत जो अकेलो वारिस थी नांग पड़जी मथां थी वेहे। इहो कमु दिलावर खान करे पियो, बाक़ी कंहिंजे हथां अकबर खान जे मथां हमिलो कयो अथसि इहा जांच करणी पवंदी। पहिरें बहाना आसरो हुयो त असां पंहिंजे छोकिरनि खे बचाए वठंदासीं। हाणे त रुपए जो रुपए पक थी वियो आहे त असां पंहिंजे छोकिरनि जा उतां लाश आणींदासीं। बाबा अकबर खान में उमेद करणु अजाई आहे त हू दिलशेर ऐं मुराद खे ज़िंदा छॾींदो। बाक़ी जेकॾहिं सावल खान साथ ॾिए न त पोइ सभु गॾिजी अकबर खान जे ॻोठ मथां हमिलो करे मुराद वारनि खे छॾाए सघूं था। मुंहिंजो शक बि तो मथां वञे थो दिलावर खान, किथे तूं सच में पंहिंजे सोट खे माराइण त नथो चाहीं? सावल खान तुंहिंजो बि दिमाग़ ख़राबु करे छॾियो आहे। छा मां पंहिंजे ई सोट खे माराईंदुसि? पोइ अकबर खान वटि ॻाल्हियुनि लाइ छो नथो हले? अकबर खान जेकॾहिं ॻाल्हियुनि में ईंदो त मां हुन सां ज़रूरु ॻाल्हियूं कंदुसि। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।